नाज़िर भिटछा में मुहर्रमुल हराम के सिलसिले में अज़ादारी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। दरगाह अंदर मजलिस अज़ा जा इंतजाम मुकम्मल कया विया आहिनि। हुन हवाले सां ॾिसूं था खंडू मां जुमन चवाण जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, मुहर्रमुल हराम जो चंड जीअं नज़र ईंदो आहे हिते जेको आहे भिटछा में करबला जे शहीदनि जी यादि में मुख़्तलिफ़ जॻहनि ते मजलिस अज़ा बर्पा कई वेंदियूं आहिनि। मातमी जुलूस जेके आहिनि उहे कढिया वेंदा आहिनि। जॻह जॻह ते जेको आहे इमाम प्यासे अली असगर जी जेके सबीलूं लॻाई वेंदियूं आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधायां उहे ॾियारा जीअं शुरू थिया आहिनि हिते सिक्योरिटी बि इंतिहाई सख़्तु कई वई आहे। दाख़िली ख़ारिजी रास्ता वाथरू गेट नसब कया आहिनि। सीसी कैमरा सां निगरानी कई वञे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मजलिस अज़ा बर्पा कई वेंदियूं आहिनि। हिते जेके इंतिज़ामिया आहे ऐं जेको हिते जो सजादा नशीन जो भाउ सैद ख़ावर हुसैन शाह मौजूद आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। ही जेके शहादत जा ॾियारा कहिड़ी तरीक़े सां जेको आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मल्हाया वेंदा आहिनि। 6 बजे 7 बजे खां भिटाई साईं जो केॾारो हले थो, जेको 10 11 बजे ताईं वरी निमाज़ जो टाइम थिए थो। उन खां पोइ अंदरि दरगाह में मजलिस थिए थी, जंहिंमें 4 मौलवी पढ़नि था। उन खां पोइ 5 बजे वरी चालीहे ते जेको थिए थी, 6 बजे 5 बजे मजलिस शुरू थिए थी, जेका 7 बजे ख़तमु थिए थी। ऐं राति जो पोइ वरी दरगाह ते लेडीज़ मजलिस थिए थी, जेका राति जो 2 2:30 बजे ताईं हले थी। ऐं हिते ॿाहिरां बि जेके बि काफ़िला अचनि था असांजे 2-3 दरीदनि जा, उहे अची भिटाई साईं ते हिते अज़ादारी कनि था। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिते जेके बि हिन शहर में माण्हू रहनि था, असांजा मुस्लमान भाउर हुजनि, हिंदू हुजनि, सभु हुजनि, उहे सभु न्याज़ बि कनि था, नज़र बि कनि था। मुहर्रमुल हराम इंतिहाई अदब एहतराम सां दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते ऐं शहर में मल्हायो वेंदो आहे ॾाढो सुहिणे अंदाज़ सां। हिते रोज़ाना मजलिस अज़ा थींदी आहे दरगाह जे सहन में ठीक 2 बजे खां वठी 5 बजे ताईं। अल्हम्दुलिल्लाह ही 10 ॾींहं मजलिस अज़ा थींदी आहे, जेका सजादा नशीन जे तरफ़ां थींदी आहे। उन खां अलावा जेके ॿिया हिते प्रोग्राम आहिनि, अल्हम्दुलिल्लाह रोज़ानो जुलूस बरामद थींदा आहिनि। हितां तक़रीबन 2-3 जेके जुलूस हिते दरगाह ते ईंदा आहिनि डेली, ऐं उहे पंहिंजे रवायती मक़ाम थींदा दरगाह ते अॼु हाज़िरी ॾींदा आहिनि। जी नाज़रीन, अज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते जेको दरगाह जो सेन आहे उते मजलिस अज़ा बर्पा कई वेंदी आहे। जेको पाकिस्तान जो मशहूरु जेको आलिम आहे उहो जेको आहे ख़िताब कंदो आहे, जेको मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ते रोशनी विझंदो आहे। जेके मजलिस जेका आहे 1 तारीख़ खां वठी 10 मुहर्रम ते जेका उहा मजलिस अदा कई वेंदी आहे। ॿिए पासे दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सेन जेको तबरला प्लेटफार्म आहे उते जेका आहे मजलिस अज़ा बर्पा कई पई वञे। जेके मरकज़ी मातमी जुलूस आहिनि उहे जेके बरामद कया वेंदा आहिनि। सीना ज़नी नुआखानी कंदे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते पुॼंदा आहिनि। उन खां पोइ लंगर न्याज़ तक़सीम कयो वेंदो आहे। मौला अली असगर अलैहिस्सलाम जी जेका आहे सबील बि मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेका आहे लॻाए वई आहे। हिननि जो चवणु आहे त मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जा ॾियारा अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाया। या हुसैन जूं सदाऊं बुलंद कई वेंदियूं आहिनि। तव्हां हिते जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चवाण, मेहरान टीवी खंडू।